सान नाइस बॉलिंग है वाकई मीर आफाक सुमरोदा ज़बरदस्त बॉलिंग है। लास्ट ओवर कराइण आयो आहे एहसान बॉलिंग ते ऐं बैटिंग ते आहे समीर। ज़बरदस्त बॉल हिटिंग जे मूड में न समीर बॉल बीट करे छॾियो। लाला सुहेल सियाल अदा वेलकम भाईजान। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराई सां वेलकम। लेग साइड खां ॿाहिरि वाइड बॉल एहसान जो सुठो कमबैक कयो सिंधु जी टीम में। एहसान बॉल खराईंदो ऐं कट करे छॾियो। फील्डर जी ज़बरदस्त फील्डिंग हिकु रन्स। 4 बॉल हिन इनिंग जा बकाया। ज़बरदस्त बॉलिंग थरेछा टाइगर्स जे सिंधु जी स्ट्रॉन्ग बैटिंग के 120 ताईं 8 में 9 में स्कोर ताईं रखियो आहे। 10 ओवर जारी आहे। यॉर्क डिलीवरी ज़बरदस्त बॉल एहसान जो सुठो कमबैक इन ओवर में। गुड बैटिंग गुड स्कोर अदा। श्रीचंद अदा स्कोर सुठो ना है ज़बरदस्त बैटिंग आहे हेॾे अदा। 4 कमेंट कया आहिनि सर आप बी रिप्लाई बाक़ी चेंज ऑफ पेस डिलीवरी हिकु रन्स अदा। इहो सर कमेंट ऐं मथां अचे थो इन करे कमेंट शायदि तव्हांजा लाइ छो मूंखे 2-3 कमेंट त लागी था तव्हांजा। मां कोशिशि कई आहे पर न आया आहिनि सर। तव्हांजो सिटी मुंहिंजो क्लब शालती बिरादण अदा ज़रूरु खेॾबी। इहा सीरीज़ ख़तमु थिए भाउ ज़रूरु खेॾंदासीं। अगेन एज थी ऐं मिस फील्डिंग 4 रन्सूं हिन दफ़े। दोस्त ज़बरदस्त फील्डिंग कई महिल ताईं आप भी ऐसे करते हो बाकी किसी को बोलो। अबा सॉरी रमीज़ भा सॉरी अलाए छा कमेंट कयो उसका सम्झ में न आयो। मूंखे कुझु कमेंट नज़र न आया आहिनि सिधी ॻाल्हि आहे। सॉरी अदा हिकु दफ़ो ॿीहर दोस्तनि खे जंहिंजो कमेंट रहिजी वियो हुजे। फुल टॉस डिलीवरी बॉल बीट करे छॾियो। ज़बरदस्त बॉलिंग एहसान जी इन ओवर में। सर जी सर जवार नवीद चना वेलकम अदा। समीर रज़ा वेलकम भाईजान। ए बी आकाश ब्रोही वेलकम भाईजान। सर अली जियो राशिद भाई ज़रूरु खेॾबो। इहा सीरीज़ 10 टीमुनि जी आहे। ख़तमु थिए त ज़रूरु खेॾबो इंशाअल्लाह। घणो थियो स्कोर? ज़बरदस्त। हाँ